الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما أما بعد فإن خير الكلام كلام الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل بدعة ضلالة أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كان آباؤكم وأبناؤكم وإخوانكم وأزواجكم وعشيرتكم وقال الله تبارك
व तआला फी मकाम आखर अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम क़ाल रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा अल्लाहुम्मा रब्बि ज़िदना इल्मा। मुख्तसर हम्द व सना का कोई तमाम वडाई वाखान किबरियाई बुजुर्गी होना के लिए अल्लाह अहकमुल हाकिमीन अरहमुर राहिमीन अल्लाह सुब्हानहू व तआला जी ज़ात खे जोगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक आहे उन्हीं का बाद में दुरूद व सलाम हुजन इमामुल अंबिया सैयदुल सकलैन सैयदुल कौनैन जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक पे। अजीज दोस्तों आई मुसलमान भाईरो, अल्लाह सुब्हानहू व तआला जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मबूस करन खां बाद में अल्लाह सुब्हानहू व तआला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के पैगंबर बनान खां बाद में अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो ए दुनिया जा इंसानो हाण अवां खे हिकड़ो बियो अमल करनो है वो केड़ो जो अवां खे जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा पंहिंजे दिल व जान सा मोहब्बत करनी है। इं नथो थी सके जेकॾहिं को माण्हू मुसलमान है पंहिंजी ज़बान सा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इकरार करण वारो है उन्हीं का बाद में जेकॾहिं वो दीन इस्लाम सा मोहब्बत करे तो अल्लाह सुब्हानहू व तआला सा मोहब्बत करे तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सा मोहब्बत नथो करे तो कोई उन्हीं जो ईमान नाक़िस है, उन्हीं जो ईमान मुकम्मल ना है। जेकॾहिं वो अल्लाह सुब्हानहू व तआला सा मोहब्बत करे तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सा मोहब्बत करे तो पर जेकॾहिं वो दीन इस्लाम सा मोहब्बत नथो करे तो पोए भी उन्हीं जो जेको सो ईमान वो मुकम्मल ना है। यानी इंसान के हिकड़ो मुकम्मल मोमिन हुजन जे लाए यो लाज़मी है तो वो जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा अल्लाह सुब्हानहू व तआला सा दीन इस्लाम सा इन्हनि टिन शयन सा पंहिंजे जान का एस ताईं हर शय का वधीक एस ताईं जो पंहिंजे जान का भी वधीक इन टिन शयन सा इंसान मोहब्बत करे इंसान प्यार करे। अजी दोस्त जाऊं अवां जे साम्हूं जंहिं उनवान ते गुफ्तगू कंदस वो अजीम मुझो उनवान है जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत। अजी दोस्तों अल्लाह सुब्हानहू व तआला सूरतुल अहज़ाब के अंदर फरमायो त अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। ए दुनिया जा इंसानो जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिनन ते उन्हनि जे जानियुन खां उन्हनि जे पंहिंजे नफ्सन खां वधीक हक़ था रखन। यानी हिकड़े मोमिन जे लाए यो लाज़मी है, यो ज़रूरी है तो वो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सा पंहिंजे जान व माल खां वधीक नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सा मोहब्बत करे ऐं प्यार करे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस है सही मुस्लिम के अंदर ला युमिनु अहदुकुम
हत्ता अकूना हब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन। ए दुनिया जा इंसानो अमी ऐसा ही नथा मोमिन थी सगो हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन। इस ताईं जो आऊं जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां खे अवां जी औलाद खां ऐं अवां जे माल खां ऐं अवां जी जान खां वधीक आऊं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अवां खे महबूब थी वञा, अवां खे प्यारो थी वञा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां पाण खे एतिरी मोहब्बत करणी आहे, पाण खे एतिरो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां प्यार करणो आहे। अल्लाहु अकबर। अज़ीज़ दोस्तों, सही मुस्लिम के अंदर, सही बुखारी के अंदर हदीस मौजूद है। जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकरन था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो पंहिंजो हथ मुबारक ऐं सैयदुना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु अन्हु जो हथ मुबारक ॿई पाण जे अंदर मिलल आहिनि। इन कंडीशन के अंदर, इन कैफियत के अंदर जनाब उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइन था, या रसूल अल्लाह ला अंत हब्बु इलैया मिन कुल्लि शैइन इल्ला मिन नफ्सी। ए नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आऊं तवां सां हर शइ खां वधीक मोहब्बत करियां थो, हर शइ खां वधीक प्यार करियां थो, पर इल्ला मिन नफ्सी, सवाइ मुंहिंजे नफ्स जे, सवाइ मुंहिंजी जान खे, मुंहिंजी जान खां वधीक ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजी जान मूंखे अज़ीज़ नाहे। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन छा था फरमाइन, ए उमर तुंहिंजो अञा ताईं ईमान मुकम्मल नाहे थियो, तुंहिंजो अञा ताईं ईमान कंप्लीट नाहे थियो। एस ताईं जो आऊं जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे मुंहिंजी जान खां, तुंहिंजी जान खां बि वधीक ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं तोखे प्यारो थी वञा। ऐं हलंदे हलंदे वरी सैयदना उमर बिन ख़त्ताब चवनि था, अल आन ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाण जेको सो तव्हां मूंखे मुंहिंजी जान खां बि वधीक अज़ीज़ थी विया आहियो, मुंहिंजी जान खां बि वधीक प्यार थी विया आहियो। त अज़ीज़ दोस्तों, ॿुधाइण जो मतिलबु इहो आहे त असांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां पंहिंजी जान खां बि वधीक नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत करणी आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां प्यार करणो आहे। अल्लाह अकबर। अल्लाह सुब्हानहु व तआला सूरत तौबा जे अंदर फरमायो, कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इखवानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक्तरफ्तुमूहा व तिजारतुन तखशौन कसादहा। ए दुनिया जा इंसानो, जे कॾहिं अवां खे अवां जो माल ऐं जे कॾहिं अवां खे अवां जो औलाद, अवां जा पुट, अवां जो घर वारियूं ऐं अवां जो औलाद ऐं अवां जो उहा तिजारत जेको अवी कमायो था ऐं अवां जा उहे घर जंहिं जे अंदरि अवी रहो पिया, जेकॾहिं इहे अवां खे वधीक महबूब आहिनि, जेकॾहिं इहे अवां खे वधीक प्यारा आहिनि, फतरब्बसू हत्ता याती अल्लाहु बिअमरी, त पोइ अवी इंतज़ार करियो। छा जो इंतज़ार करियो? हत्ता फतरब्बसू हत्ता याती अल्लाहु बिअमरी, एस ताईं जो अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजो हुकुम, पंहिंजो जेको सो फ़ैसिलो अवां वटि खणी अचे। त पोइ अज़ीज़ दोस्तों, इन आयत मां छा असांखे मालूम थियो त असांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां इन्हनि पंजनि शयुनि खां बि वधीक असांखे, इन चंद शयुनि खां बि वधीक असांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां प्यार करणो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत करणी आहे। अल्लाह अकबर। मुफ़स्सिरीन इन हदीस जी तफ़सीर जे अंदर लिखनि था, इन हदीस जी तफ़सीर जे अंदर मुहद्दिसीन लिखनि था त इंसान जी हिकिड़ी फितरत हूंदी आहे त इंसान पंहिंजे औलाद सां, जेको उन इंसान जो औलाद हुजे, छोकिरा हुजनि या छोकिरियूं हुजनि, ऐं इंसान पंहिंजे घरवारी सां, ऐं इंसान पंहिंजो जेको माल जेका तिजारत कमाए रहियो हूंदो उहो, ऐं इंसान जंहिं घर जे अंदरि राश करे रहियो हूंदो उहो घर, इन्हनि चंद शयुनि सां इंसान जी हिकिड़ी फितरी मोहब्बत हूंदी आहे। हिकिड़ी इंसान जे दिलि जे अंदरि इन्हनि शयुनि सां इंसान जी हिकिड़ी फितरी मोहब्बत हूंदी आहे। पर अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो, ए दुनिया जा इंसानो, अमी एस ताईं नथा मोमिन थी सघो जेस ताईं इन्हनि चंद शयुनि खां वधीक जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां भी मोहब्बत करियो, अमी प्यार करियो। अल्लाह अकबर। दोस्तों, अॼु असीं अंदाज़ो लॻायूं असांजे मुल्क पाकिस्तान
जेको ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे नाले ते जेको आज़ाद थियो आहे, इन कलमे ते इन मुल्क पाकिस्तान जो जेको सो बुनियाद रखियो वियो आहे। ऐं उन खां बाद में असीं अंदाज़ो लगायूं इन मुल्क जे अंदर, इन मुल्क पाकिस्तान जे अंदर ॿिया मुल्क त असीं छॾियूं, पर असांजे इन मुल्क जे अंदर हर ॾींहुं, हर हफ़्ते जे अंदर ऐं हर महीने जे अंदर जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में गुस्ताखी सरे आम थी रही हूंदी आहे। सरे आम अहिड़ा अहिड़ा बदनसीब, अहिड़ा अहिड़ा बदबख्त हूंदा आहिनि जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में पंहिंजूं गदियूं ज़बानूं त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में जेके से जुमला हणंदा आहिनि, फेसबुक ते इशू कंदा आहिनि ऐं पंहिंजे तरफ़ां जेको सो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में गुस्ताखी करे सरे आम जेके से गुस्ताखियूं हलंदियूं आहिनि, गुस्ताखियूं कंदा आहिनि। अज़ीज़ दोस्त, असीं अंदाज़ो लगायूं, असीं अंदाज़ो लगायूं असांजो मुल्क जेको ला इलाहा इल्लल्लाह जे बुनियाद ते जेको आज़ाद थियो आहे, इन कलमे ते इन जो बुनियाद रखियो वियो आहे। ऐं उन खां बाद में इन मुल्क जे अंदर जेकॾहिं हर ॾींहुं, हर हफ़्ते जे अंदर, हर महीने जे अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में जेकॾहिं गुस्ताखी कई वञे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में घटि वधि ॻाल्हाए वञे, त पोइ इन खां वधीक असां मुस्लमाननि ते का अफ़सोस जी ॻाल्हि आहे? इन खां वधीक का हसरत जी ॻाल्हि आहे असां मुस्लमाननि जे मथां? अल्लाह अकबर। अज़ीज़ दोस्तो, सही बुखारी जे अंदर हदीस अचे थी, असीं अंदाज़ो लगायूं सहाबा किराम जॾहिं उन्हनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान आंदऊं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के पैगंबर तस्लीम कयऊं, ऐं उन खां बाद में उन्हनि सहाबनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं कुर्बानियूं ॾिनियूं। अल्लाह अकबर। सही बुखारी जे अंदर वाक़ियो अचे थो, सुलह हुदैबिया जॾहिं लॻे थी, गौर सां ॿुधिजो, जॾहिं सुलह हुदैबिया लॻे थी, सुहेल अचे थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां जेको लिख पढ़ थिए, कुझु शराइत लॻा, उन खां बाद में सुलह थी वई, ऐं जेको शराइत जेके जंहिं कागज़ ते लिखिया विया हुआ उन ते दस्त वग़ैरह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं थियूं, ऐं उन खां बाद में इहो सुलह हुदैबिया थी वियो। ऐं उन खां बाद में जॾहिं मुस्लमान मदीने जे अंदरि अचनि था, ऐं जेके कुफ़ार आहिनि उहे मके जी तरफ़ वञी करे जेको सुहेल हो, अॻुवान हो, उन वञी करे मके जे अंदरि छा चई? अल्लाह अकबर चयईं त आऊं वॾनि वॾनि बादशाह वटि वियल आहियां, वॾा वॾा बादशाह कैसर किसरा जहिड़ा बादशाह इन्हनि बादशाह वटि वियल आहियां, उन्हनि जा ॾोकर ऐं उन्हनि जा जेके हवारी आहिनि उहे उन्हनि जी वाकई इज़त कंदा आहिनि, वाकई उन्हनि जो एहतराम कंदा आहिनि, वाकई उन्हनि सां सुहिणे सुलूक सां, सुठे सुलूक सां पेश अचनि था। पर हींअर ऐं जंहिं हस्ती वटां अची रहियो आहियां, हींअर जंहिं शख़्सियत वटां अची रहियो आहियां, इन जा साथी जेतिरी इन खे इन जी इज़त कनि था, जेतिरो इन खे मक़ाम ॾियनि था, जेतिरो इन खे मर्तबो ॾियनि था, इन जी का मिसाल, इन जे बारे में माण्हू पंहिंजी जेका का बि मिसाल नथो बयानु करे सघे। सोहेल वञी करे चवे थो त एसि ताईं जो जेकॾहिं उहा शख़्सियत ॻाल्हाए पई, ऐं ॻाल्हाइण जे दौरान जेकॾहिं उन जे मुंहं मां जेकॾहिं थिक जा जेकॾहिं जरासीम वग़ैरह निकिरनि था, कंहिं त कंहिं सहाबी जे हथ ते उहे किरनि था, ऐं उहो सहाबी उहे जरासीम जेको सो पंहिंजे चहिरे ते मलियो सरे थो। ऐं उन खां बाद में एसि ताईं न, बल्कि जेकॾहिं उहा शख़्सियत वज़ू करे थी त उन जा साथी चौधारी उन खे फिरियो अचनि, ऐं वज़ू जा जेकॾहिं का कतरा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म था करनि था, त पोइ उहो कंहिं न कंहिं सहाबी जे हथ ते करनि था, ऐं उहो सहाबी उहे कतरा पंहिंजे जिस्म ते ऐं पंहिंजे चहिरे मुबारक ते जेको सो मलियो सरे थो। एतिरा उन जा साथी जेको सो उन खे मक़ाम ॾींदा आहिनि, एतिरो उन खे मर्तबो ॾींदा आहिनि। त अज़ीज़ दोस्तो, इहे हुआ सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, जिन्हनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते जॾहिं ईमान आंदऊं त पोइ उन खां बाद में हर हालत सां, हर हवाल सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां जेको सो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ पंहिंजूं कुर्बानियूं ॾिनऊं, ऐं हर कंडीशन जे अंदरि, हर कैफ़ियत जे अंदरि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो साथ ॾिनऊं, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा हमदर्द बणिजी रहिया। अल्लाह अकबर। अज़ीज़ दोस्तो, मुअत्ता इमाम मालिक जे अंदरि हिकिड़ो वाक़ियो अचे थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जंग लॻी आहे, त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकिड़ो सहाबी आहे जेको रत मां मुकमल ॻाढ़ो थी चुको आहे,
यानी उन्हें जो आखिरी टाइम हो ऐं वो जेको सो उन्हें जो मौत करीब हो रत मां मुकमल गाढ़ो थी चुको है उन्हें कैफियत के अंदर उन्हें कंडीशन के अंदर वो पंहिंजे सहाबियुनि खे चई रहियो आहे पंहिंजे साथियुनि खे चई रहियो आहे जेकॾहिं अवां जी मौजूदगी के अंदर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जर्रे बराबर का तकलीफ पै थी त क़यामत जो ॾींहुं अवी अल्लाह सुब्हानहु व तआला जे साम्हूं को उज़्र कोन पेश करे सघंदा। अल्लाह पदी दोस्तों अंदाज़ त लगायूं रत मां गाढ़ो थी चुको है पर उन्हीं कंडीशन के अंदर उन्हीं कैफियत के अंदर जेकॾहिं उन्हीं के परवाह है तो पोइ हा जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन्हीं के परवाह है तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के ये कुफार नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के को ईज़ा न पहुंचाइन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के का तकलीफ न ॾिन इन्हीं अहिड़ी कंडीशन के अंदर इन्हीं अहिड़ी कैफियत के अंदर जेकॾहिं उन्हीं के जो फिक्र आए तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फिक्र है इसके अजीज दोस्तों असीबा पंहिंजे दिमाग से सोचो तो कहिड़ी उन्हीं की हालत थी चुकी है रत मां गाढ़ो थी चुको है पर उन्हीं खां बावजूद उन्हीं के पंहिंजी जान जी का परवाह कोन ही पंहिंजे औलाद जी कोन परवाह ही पंहिंजे रिश्तेदारनि जी उन्हीं के का परवाह कोन ही ऐं उन्हीं के जेकॾहिं परवाह हुई त पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी परवाह हुई। अजीज दोस्तों अहिड़ी असीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां असीं मोहब्बत करियूं अहिड़ो असीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां असीं प्यार करियूं त पोइ असांजो जेको सो ईमान कंप्लीट थी सघे थो असांजो ईमान जेको सो मुकम्मल थी सके तो। अल्लाह पर सही मुस्लिम के अंदर हदीस अचे थी सैयदना काब बिन रबिया जेको सो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत कंदो हो यानी रात जो अची करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे जेको सो घर जे गेट ते बीह रहंदो हो ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं बि शइ जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे जंहिं बि शइ जी ज़रूरत पवंदी हुई त सैयदना काब बिन रबिया उहा शइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं पेश कंदो हो। हिकिड़े दफ़ा हिकिड़ी राति सैयदना काब बिन रबिया के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन घुराइनि था सही मुस्लिम के अंदर हदीस है नबी अलैहिस्सलातु वस्सलाम घुराए करे चवनि था रबिया सल ए रबिया तू सवाल कर अल्लाह अकबर चई अॼु तू सवाल कर जेको तू सवाल कंदे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह तुंहिंजो वो सवाल पूरो कंदसि ऐं तोखे उन शइ सां आउं नवाज़ींदसि। अल्लाह को सैयदना काब बिन रबिया जेकर पाण जहिड़ो को हुजे हा त पोइ उहो दुनिया जे बारे में सवाल करे हा ए अल्लाह जा रसूल मूंखे फलाणी जॻह ते बंगलो मिले मूंखे फलाणी गाॾी मिले मूंखे इहो मूंखे शइ ॾियो इहो मूंखे इहा जेको सो मुंहिंजो हाजतूं आहिनि ए अल्लाह जा रसूल मुंहिंजूं इहे हाजतूं पूरियूं करियो पर सैयदना काब बिन रबिया फरमाइनि था असअलुका मुराफ़क़तक फिल जन्नह ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेको सो तव्हांजो रफ़ीक बणजणु चाहियां थो जन्नत जे अंदरि ऐं इहो चाहियां थो जहिड़े तरीक़े सां जहिड़े हिसाब सां इन दुनियावी ज़िंदगी जे अंदरि ऐं तव्हां सां गॾु आहियां हर मिंट ते हर सेकंड ते ऐं हर कलाक ते ऐं तव्हां सां गॾु आहियां ऐं मुंहिंजी इहा दिली ख़्वाहिश आहे त क़यामत जो ॾींहुं जन्नतुल फिरदौस जे अंदरि ऐं तव्हांजो रफ़ीक बणजणु चाहियां थो ऐं इहो चाहियां थो त जेको सो क़यामत जो ॾींहुं जन्नत जे अंदरि बि अवां सां गॾु हुजां। अल्लाह पाज़ी दोस्तों इहा सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन्हनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां एतिरो उन्हनि जी मोहब्बत हूंदी हुई एतिरो उन्हनि जो प्यार हूंदो हो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां ऐं अॼु असीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नाले जा मुस्लमान आहियूं असीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वञी ज़बानी जेको सो वॾा दावा करण वारा आहियूं त असांजो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां असीं मोहब्बत करियूं था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां असीं प्यार करियूं था जेकॾहिं बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मूंखे ऐं तव्हांखे मोहब्बत आहे त पोइ 5 वक़्त जॾहिं इन मस्जिद मां हय्या अल सलाह हय्या अल फलाह जी आवाज़ बुलंद थिए थी उन टाइम ते आहे कंहिं मुस्लमान जे अंदरि हिमत आहे कंहिं मुस्लमान जे अंदरि तौफ़ीक़ उथी करे अचे नमाज़ पढ़े ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैरवी करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमाननि जे मथां अमल करे। अज़ीज़ दोस्तो जेकॾहिं असांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत आहे जेकॾहिं असांखे
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां प्यार आहे त पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी असांजे मथां इताअत ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी असांजे मथां फरमान बरदारी लाज़िम आहे। छो जो जेकॾहिं दुनिया जो इहो कानून आहे, जेकॾहिं दुनिया जे अंदरि को बि माण्हू कंहिं माण्हू सां जेकॾहिं मुहबत करे थो त पोइ उन जूं उहो हर ॻाल्हि जे मथां जेको सो अमल कंदो आहे, हर उन जी मुश्किल खे दूरि कंदो आहे, तॾहिं उन जी जेका सां मुहबत कंप्लीट थी सघे थी, उन जी मुहबत तॾहिं मुकमल थी सघे थी। त असांजी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेको असीं तरह असांजी मुहबत मुकमल थी सघंदी, असीं तरह असांजी मुहबत जेका कंप्लीट थी सघंदी जॾहिं असीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां जेको सो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां पंहिंजी जान खां बि वधीक प्यार करियूं, पंहिंजी जान खां बि वधीक मुहबत करियूं ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हर फरमान जे मथां जेको सो असीं अमल करियूं ऐं असीं अमल पेरा थियूं। अल्लाह अकबर। जॾहिं ग़ज़वा बदर लॻे थी, जॾहिं ग़ज़वा बदर लॻे थी, जेको पहिरीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जंग हुई, जॾहिं इहा जंग लॻे थी, होॾां जेके कुफ़ार आहिनि उन्हनि कुफ़ार जी 1000 तादाद आहे ऐं मुस्लमान 313 आहिनि ऐं बाद रिवायत जे अंदरि अचे थो 317 ऐं बाद रिवायत जे अंदरि 314 अचनि था। यानी जेको सो कुफ़ार 1000 जी तादाद हुई ऐं मुस्लमान 313। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम परेशान आहिनि त एतिरो साम्हूं 1000 जी फ़ौज आहे, असीं मुस्लमान जेको सो घटि आहियूं, असां वटि एतिरा तलवारूं बि न आहिनि, एतिरा असां वटि नेज़ा बि न आहिनि। इहे असांखे जेको सो इन कंडीशन जे अंदरि, इन कैफ़ियत जे अंदरि सैयदना मिक़दाद बिन असवद रज़ी अल्लाह अन्हु जिन उथियनि बीहनि था ऐं चवनि था अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां परेशान न थियो, तव्हां गमगीन न थियो, असीं तव्हांजे अॻियां, असीं तव्हांजे पोयां, असीं अव्हांजे साॼे पासे, अव्हांजे खाॿे पासे असीं विढ़ंदासीं ऐं असीं तव्हांजो दिफ़ा कंदासीं। तॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी चेहरे ते जेका रौनक अची वई, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे ते जेका ख़ुशी अची वई, छाजे करे सैयदना मिक़दाद रज़ी अल्लाह अन्हु जी इन ॻाल्हि ते चयईं ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां परेशान न थियो, असीं तव्हांजे अॻियां, असीं तव्हांजे पोयां ऐं असीं तव्हांजे साॼे पासे ऐं असीं तव्हांजे खाॿे पासे विढ़ंदासीं, असीं तव्हांजो हर हिसाब सां, हर तरीक़े सां असीं तव्हांजो दिफ़ा कंदासीं। इहे हुआ सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन्हनि जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान आंदऊं त पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सभु सचे तरीक़े सां ऐं हर लिहाज़ सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुहबत कयऊं ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेको सो इताअत कयऊं ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेको सो फरमान बरदारी कयऊं। अल्लाह अकबर। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह सुब्हानहु व तआला जी तरफ़ां इहा आयत नाज़िल थिए थी, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। ए दुनिया वारो, अवी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी आवाज़नि खां पंहिंजूं आवाज़ूं बुलंद न कयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी आवाज़नि खां अव्हांजूं आवाज़ूं वॾियूं न हुजनि। अल्लाह अकबर। सही मुस्लिम जे अंदरि, सही बुखारी जे अंदरि हदीस अचे थी, सैयदना साबित बिन कैस जी जेका सा आवाज़ ॼाए ॼाप ते उन जी आवाज़ वॾी हूंदी हुई, उन जॾहिं उन जे कननि ते इहा आयत पइजे थी त वञे थो पंहिंजे घर जे अंदरि वियो थो रहे। चंद ॾींहं गुज़रिया, चंद ॾींहं गुज़रण खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त मुंहिंजो साबित बिन कैस किथे आहे। इन मजलिस जे अंदरि, इन मजलिस जे अंदरि, इन मस्जिद जे अंदरि साबित बिन कैस अचे कोन थो, घुमे। साबित बिन कैस वियो केॾांहुं आहे त हिकिड़ो माण्हू चवे थो आउं वञा थो, साबित बिन कैस जी पुछा करियो थो अचां साबित बिन कैस आहे किथे। उहो माण्हू अचे थो, सैयदना साबित बिन कैस पंहिंजे घर जे अंदरि रोई रहियो आहे, हेठि कंध हसियो ऐं ज़ारो क़तार रोई रहियो आहे। अल्लाह को उहो माण्हू अची करे सैयदना साबित बिन कैस खे चवे थो छा मसइलो आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तुंहिंजे बारे में पुछा करे रहिया आहिनि ऐं तूं हिते घर जे अंदरि रोई रहियो आहीं, छा थी वियो आहे? कहिड़ो मसइलो आहे? छाजे करे तूं रोई रहियो आहीं? अल्लाह अकबर। उहो सैयदना साबित बिन कैस चवे थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां इहा आयत नाज़िल थी आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। ए दुनिया वारो, अवी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी आवाज़ खां पंहिंजूं आवाज़ूं बुलंद न करियो, लिहाज़ा मुंहिंजी जेको आवाज़ उहा वॾी आहे ऐं मुंहिंजा जेके अमाल आहिनि इहे सभु तबाही बर्बाद थी विया आहिनि। अल्लाह को उहो माण्हू अचे थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवे थो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
ए अल्लाह जा रसूल वो साबिर बिन कैस पंहिंजे घर जे अंदर हेठ कंध करे ज़ारू कतार रोई रहियो आहे ऐं चई रहियो आहे त मुंहिंजा अमाल सभु तबाह ऐं बर्बाद थी विया छो जो मुंहिंजो आवाज़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे आवाज़ खां वॾो आहे। अल्लाह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन छा था फरमाइनि इज़हब फकुल लहू लस्त मिन अहलिन नार उन माण्हू खे चवनि था वञ तूं वञी मुंहिंजे साबित खे चओ त लस्त मिन अहलिन नार ए साबित तूं जहन्नमी न आहीं वलाकिन्नक मिन अहलिल जन्नह लेकिन तू जन्नती है। अजी दोस्तों से हम दावत लगायूं ये वह सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां एतिरी मोहब्बत कंदा हुआ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां एतिरो प्यार कंदा हुआ जो उन्हनि जे दिलि जे अंदरि इहो हूंदो हो त असीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं जेको सो पंहिंजूं जेके आवाज़ूं बि हल्कियूं रखूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं वॾे आवाज़ सां असीं ॻाल्हायूं न असां जूं जेके आवाज़ूं आहिनि उहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॻाल्हि खां जेके से नंढियूं हुजनि जेको सो हल्कियूं हुजनि। अल्लाह त पोइ असीं दोस्तो जेकॾहिं असीं बि जेकॾहिं सचा मुस्लमान आहियूं जेकॾहिं असीं बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो इक़रार करण वारा आहियूं जेकॾहिं असां बि इहो कलमो पढ़ियो आहे जेकॾहिं असीं मुस्लमान आहियूं त पोइ असांखे बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी अहिड़े तरीक़े सां अहिड़े हिसाब सां असांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैरवी करणी पवंदी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इत्तिबा ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमान बरदारी करणी पवंदी। अल्लाह अकबर। मजमऊ ज़वाज जे अंदरि हिकिड़ी वाक़ियो अचे थो हिकिड़ी औरत हुई उन औरत जा जंग ओहद जे अंदरि उन जो पुटु ऐं उन जो जेको सो भाउ ऐं उन जो मुड़ुसु जेको सो मरी विया उहे शहीद थी विया ऐं उहा औरत अचे थी जॾहिं उन खे ख़बर पवे थी त इहे टेई जेको सो उन जो पुटु उन जो भाउ ऐं उन जो घर वारो इहे टेई शहीद थी चुका आहिनि उन खां बाद में उहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में पुछे थी त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी छा कंडीशन आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी छा कैफ़ियत आहे ऐं अचानक उन जी जेका सा नज़र नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते पवे थी ऐं चवे थी कुल्लु मुसीबतिन बादका जललन हर मुसीबत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के ॾिसण खां बाद में जेको सो हल थी वेंदी आहे हर मुश्किल जो जेको सो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के ॾिसण खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के सही सलामत ॾिसण खां बाद में जेको सो हर मुसीबत ऐं हर तकलीफ़ जेका सा आसान थी वेंदी आहे। असीं दोस्त से दावत लगायूं औरत हुई पर उन जो होॾां घर वारो जेको शहीद थी चुको आहे ऐं उन जो पुटु शहीद थी चुको आहे ऐं उन जो घर जेको सो भाउ शहीद थी चुको आहे यानी मुकम्मल जेको सो घर जेको शहीद थी चुको आहे पर उन खां बाद में उहा औरत छा चई रही आहे जेकॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सही सलामत आहिनि जेकॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेको सो सही सलामत आहिनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे का तकलीफ़ न आहे पए थी त पोइ हर मुश्किल मुझे लाइ आसान थी वेंदी अहिड़े तरीक़े सां अहिड़े हिसाब सां अहिड़ी असांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुहबत करणी आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां असांखे एतिरो प्यार करणो आहे ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे असांखे इत्तिबा ऐं फरमान बरदारी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी असांखे करणी आहे। अल्लाह को अज़ीज़ दोस्तो सही मुस्लिम जे अंदरि हिकिड़ी हदीस अचे थी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो अज़ीम हदीस है नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकिड़ो अज़ीम सहाबी है वो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि अचे थो चवे तो या रसूल अल्लाह वल्लाहि इन्नका लहब्बु इलैया मिन कुल्लि शैइन ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं तव्हां सां हर शइ खां वधीक जेको सो मुहबत करियां थो ऐं प्यार करियां थो ऐं मुंहिंजे घर जे अंदरि वेंदो आहियां औलाद ॾिसंदो आहियां घरवारी ॾिसंदो आहियां ऐं उन खां बाद में अचानक मूंखे तव्हांजी यादि ईंदी आहे ऐं आऊं जेको सो बेचैन थी वेंदो आहियां ऐं उन खां बाद में उतां निकिरंदो आहियां डोड़ंदो तव्हां वटि ईंदो आहियां तव्हांजो चहिरो मुबारक ॾिसंदो आहियां तव्हांजे चहिरे मुबारक की रोशनी जेका सां इहो ॾिसंदो आहियां तव्हांजो चहिरो रौनक हसीन चहिरो जेको सो तव्हांजो ॾिसंदो आहियां जॾहिं तव्हां ॻाल्हाईंदा आहियो तव्हांजा इहे ॻाल्हि ॿुधंदो आहियां त मूंखे हिकिड़ो दिली सुकून मिली वेंदो आहे मूंखे हिकिड़ो दिली इत्मिनान मिली वेंदो आहे। पर अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां बावजूद मूंखे अञा हिकिड़ो जेको सो धक मूंखे पंहिंजे दिलि जे अंदरि लॻे थो उहो धक इहो आहे त आउं जॾहिं पंहिंजे घर जे अंदरि वेंदो आहियां त सोचींदो आहियां त जेकॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे यादि अचनि था
ता वञा थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे साम्हूं ॾिसां थो ऐं मूंखे सुकून मिलियो वञे, मूंखे इत्मिनान मिलियो वञे। पर अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इदा ज़करतु मौती व मौतक, ए अल्लाह जा रसूल पर जॾहिं आऊं मुंहिंजे मौत खे ऐं तव्हांजे मौत खे जॾहिं आऊं यादि कंदो आहियां न त तॾहिं सोचींदो आहियां त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम त क़यामत जो ॾींहुं नबियनि जा आला आला दर्जात हूंदा, नबी जेके आहिनि आला आला मक़ामनि ते आला आला दर्जनि ते नबी अलैहिस्सलातु वल अंबिया जेके आहिनि उहे फ़ाइज़ हूंदा, नबीयीन सालिहीन सिद्दीक़ीन इहे आला आला मक़ामनि ते फ़ाइज़ हूंदा। ऐं मुंहिंजो ख़बर न आहे कहिड़ी जॻह ते जन्नत जे अंदरि मक़ाम हूंदो, मुंहिंजो ख़बर न आहे मुंहिंजी कहिड़ी मंज़िल हूंदी। ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सवाल जो मूंखे जवाबु ॾियो। अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते इहा आयत नाज़िल थिए थी, व मन युतिइल्लाह वर रसूल फउलाइका अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाई वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा। उहे माण्हू जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तबाह कनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमान बरदारी कनि था ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला जी इताअत कनि था, अल्लाह सुब्हानहु व तआला जी फरमान बरदारी कनि था। फउलाइका अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन, इहे उहे माण्हू आहिनि जिन्हनि जे मथां अल्लाह सुब्हानहु व तआला जा इनामात आहिनि ऐं इहे क़यामत जो ॾींहुं अन्नबिय्यीन वस्सालिहीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाई वस्सालिहीन, इहे क़यामत जो ॾींहुं नबियनि सां गॾु, सालिहीन सां गॾु, सिद्दीक़ीन सां गॾु ऐं शुहदा सां गॾु जेको सो क़यामत जो ॾींहुं जन्नत जे अंदरि हूंदा। उन खां बाद में जेको सो इन साहबी खे इन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साथी खे हिकिड़ो दिली इत्मिनान मिले थो त ठीकु आहे, जंहिं जन्नत जे अंदरि, जंहिं इन दुनियावी ज़िंदगी जे अंदरि ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु आहियां, क़यामत जो ॾींहुं बि मूंखे अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजी इताअत जे करे ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत ऐं फरमान बरदारी जे करे अल्लाह सुब्हानहु व तआला मूंखे क़यामत जो ॾींहुं इंशाअल्लाह जेको सो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो साथ नसीब कंदो ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो मूंखे रफ़ीक बनाईंदो। त अज़ीज़ दोस्त असीं अंदाज़ लॻायूं इहे हुआ सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां एतिरी मोहबत कंदा हुआ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सां जेको सो एतिरो प्यार कंदा हुआ। त अज़ीज़ दोस्तो जेकॾहिं असीं बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहबत करणु चाहियूं था, जेकॾहिं असीं बि चाहियूं था असांजी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां जेको सो हक़ीक़ी मोहबत थिए ऐं असीं जेकॾहिं पंहिंजे इन दावे में सचा साबित थियणु चाहियूं था त उन जे लाइ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं मुस्लमान भाइरो असांजे लाइ इहो लाज़िम आहे, बल्कि इहो ज़रूरी आहे जो असीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तबाह करियूं ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी असीं फरमान बरदारी करियूं। जेकॾहिं ख़ाली असीं दावो कंदासीं न त असांजी मोहबत जेका सा कंप्लीट कोन थींदी, असांजी जेको सो ईमान असांजो मुकमल कोन थींदो, असांजी जेका सा मोहबत कंप्लीट ऐं मुकमल कोन थींदी। सूरत आल इमरान जी आयत कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां इन्हनि खे चओ तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी, जेकॾहिं कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं अवी अल्लाह सुब्हानहु व तआला सां मोहबत करणु चाहियो था न फत्तबिऊनी त मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अव्हांखे इत्तबा करणी पवंदी, अव्हांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैरवी करणी पवंदी। अल्लाह अकबर। वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम, अल्लाह सुब्हानहु व तआला अव्हांजा गुनाह माफ़ कंदो ऐं अव्हांखे बख़्शींदो। वल्लाहु गफूरुर रहीम, अल्लाह सुब्हानहु व तआला माफ़ करण वारो रहम करण वारो आहे। इन आयत जे बारे में शान नुज़ूल जेको सो मुफ़स्सिरीन लिखनि था त जेके यहूद ऐं नसारा हुआ न उहे पंहिंजी ज़बान सां वॾा वॾा दावा कंदा हुआ त असांजो जेको सो अल्लाह सुब्हानहु व तआला सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां असांजी वॾी वॾी मोहबत आहे। पंहिंजे ज़बान सां वॾा वॾा दावा कंदा हुआ त असांजी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां अल्लाह सुब्हानहु व तआला सां असांजी मोहबत आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला इहा आयत नाज़िल कई, जेकॾहिं बि इन मोहबत जे अंदरि, इन दावे जे अंदरि जेकॾहिं सचा साबित थियणु चाहियो था त पोइ इन जे लाइ लाज़िम आहे, बल्कि इहो ज़रूरी आहे तव्हांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तबाह करणी पवंदी, अव्हांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैरवी करणी पवंदी। अल्लाह अज़ीज़ दोस्तो, सही बुखारी जे अंदरि हदीस अचे थी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मस्जिद नबवी जे अंदरि ॿिनि सहाबनि जे बारे में, ॿिनि सहाबनि जे विच जे अंदरि जेको सो कर्ज़ जे मामले में वेठ थी पई।
कर्ज़ जे मामले में जेको सो झगड़ो थी पियो, उन मां हिकिड़ो ग़ालिबन हिकिड़ो अबू हज़रत आहे जेको सो उन जो कर्ज़ हो के सहाबी जे मथां। त अबू हज़रत आहे वॾे आवाज़ सां ॻाल्हाए रहियो हो ऐं चई रहियो हो त मुंहिंजो एतिरो कर्ज़ न आहे, मुंहिंजो कर्ज़ घटि आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं इहे आवाज़ ॿुधनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जेको सो हुजरे मां ॿाहिरि निकिरनि था ऐं जेको सो साम्हूं जेको सहाबी हो ग़ालिबन काब रबिया जेको सहाबी हो उन खे इशारो कनि था, इन हथ सां इशारो कनि था ऐं फरमाइनि था त अधु जेको सो कर्ज़ तूं इन अबू हज़रत खे माफ़ करे छॾ। अल्लाह पर उहो सहाबी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे इशारे मां ई सम्झी वियो ऐं अबू हज़रत खे चई, अबू हज़रत तोखे अधु मूं कर्ज़ माफ़ करे छॾियो। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैरवी कंदे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमान बरदारी कंदे। अज़ीज़ दोस्तो, इहे हुआ सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैरवी जे अंदरि, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमान बरदारी जे अंदरि एतिरा एक्टिव हुआ। जेतिरो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुहबत कंदा हुआ, एतिरो ई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका असां पैरवी कंदा हुआ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमान बरदारी कंदा हुआ। आख़िरी जेको सो वाक़ियो अवां जे साम्हूं बयानु कंदसि। सही बुखारी जे अंदरि हदीस अचे थी, सही बुखारी जे अंदरि वाक़ियो अचे थो, जॾहिं जंग उहद लॻे थी न, त जंग उहद लॻी, शुरू में जेको सो मुस्लमाननि खे फतह मिली। शुरू में जॾहिं मुस्लमाननि खे फतह मिली, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तक़रीबन 70 सहाबा जेको सो जंग उहद जे पहाड़ मथे जबल मथे विया रहिया हुआ त अव्हांखे हितां लहणो न आहे। ऐं जॾहिं शुरू में जेका असां सहाबनि उहा जंग खटी त पोइ उहे सहाबा सभु मथां हेठि लहिया। चंद जे कुझु सहाबा जेको सो मथे रहिया ऐं ख़ालिद बिन वलीद वञी करे दोबारा सहाबनि जे मथां ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां जेको सो हमिलो करे थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ी गार जे अंदरि रहिजी विया आहिनि ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि ग़ालिबन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 11 अंसार जेको सो रहिजी विया ऐं हिकिड़ो मुहाजिर साहबी ग़ालिबन सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु जिन रहिजी वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन चवनि था त केरु आहे अॼु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दिफ़ा करण वारो, जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो दिफ़ा कंदो क़यामत जो ॾींहुं अल्लाह सुब्हानहु व तआला ऐं मुहम्मद रसूलुल्लाह उन खे जन्नत जी ज़मान ॾियां थो। अल्लाह पर हिकिड़ो अंसारी उथी बीठो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो दिफ़ा कंदे कंदे उहो शहीद थी वियो। ॿियो थियो, टियों थियो, चौथो थियो, पंजो थियो, 11 जेतिरा बि अंसारी हुआ इहे सभु शहीद थी विया। आख़िरी जेको सो सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु जेको सो बचा ऐं सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह उथनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो दिफ़ा कनि था ऐं अचानक जेकॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन जंग जे अंदरि जेकॾहिं पंहिंजो चहिरो मुबारक मथे ते खयूं त पोइ सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह पंहिंजे ज़बान मां कहिड़ा ते अल्फाज़ कढिया, ला युसिबका सहमुम मिन सिहामिल क़ौम, ए मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां पंहिंजो चहिरो मुबारक, पंहिंजो सीनो मुबारक तव्हां मथे न खणो, छो जो ईअं न थिए सहमुम मिन सिहामिल क़ौम, को क़ौम जो तीर अचे, को कुफ़ार जो तीर अचे ऐं तव्हांखे अज़ियत ॾे, तव्हांखे तकलीफ़ ॾे। नहरी दून नहरिक, ए अल्लाह जा रसूल तव्हांजे सीने जे अॻियां ए तलहा जो जेको सो सीनो हिकिड़ो मज़बूत दीवार आहे, हिकिड़ो मज़बूत किलो आहे। ए अल्लाह जा रसूल जेको सो पंहिंजो सीनो मुबारक मथे न खणो, नहरी दून नहरिक, तव्हांजे सीने जे साम्हूं तलहा बिन उबैदुल्लाह जो सीनो आहे। अल्लाह को सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह ते जेको सो तलवारूं लॻी रहियूं आहिनि, नेज़ा लॻी रहिया आहिनि, ज़ख़म जेको सो रसी रहिया आहिनि ऐं अचानक सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह ते हिकिड़ो कुफ़ार, हिकिड़ो जेको सो मुशरिक हमलो करे थो ऐं सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह जो चारई जेको सो आङिरियूं कटियो थो वठे ऐं इहे जॾहिं 4 आङिरियूं कटिनि थियूं त सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह जी ज़बान मां हस यानी जीअं कोन पाई तकलीफ़ जे टाइम ते पाई चवंदा आहियूं अफ़सोस, अहिड़े तरीक़े सां सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह जी ज़बान मां हस हा ऐं सीन जा अल्फाज़ निकिता। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, ए तलहा जेकॾहिं इन टाइम ते तव्हां बिस्मिल्लाह चवो हा त पोइ इहे जेको सो फ़रिश्ता इहे तव्हांखे मथे खणी वठनि हा ऐं जेके इहे कुफ़ार आहिनि इहे सभु तव्हांजो जेको सो इहो ॾिसी रहिया हुजनि हा, पर तव्हां जेको सो हस पंहिंजे ज़बान मां कढियो, जेकॾहिं तव्हां बिस्मिल्लाह पढ़ो हा त पोइ फ़रिश्ता तव्हांखे मथे खणी वठनि हा ऐं जेके इहे कुफ़ार आहिनि इहे सभु तव्हांखे ॾिसनि हा। त अज़ीज़ दोस्तो, ॿुधाइण जो मतिलबु इहो आहे त असीं दाव लॻायूं हुतां सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह खे जेको सो तीर लॻी रहिया आहिनि,
तलवारूं लगी रहियूं आहिनि, ज़ख़्म लगी रहिया आहिनि, पर इन कंडीशन जे अंदरि, इन कैफ़ियत जे अंदरि जेकॾहिं सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह खे जेकॾहिं परवाह आहे त पोइ कंहिंजी परवाह आहे? जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी परवाह आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जान जी जेको सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह खे परवाह आहे। 37-38 ज़ख़्म लॻनि था, पर इन्हनि ज़ख़्मनि जी परवाह कोन था कनि। जेकॾहिं सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह खे फ़िक्र आहे त पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़िक्र अथसि। त अज़ीज़ दोस्तो, मुस्लमान भाइयो, जेकॾहिं असीं बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुहबत करणु चाहियूं था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां प्यार करणु चाहियूं था, त अहिड़े तरीक़े सां, अहिड़े हिसाब सां असांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सां मुहबत करणी पवंदी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां एतिरो असांखे प्यार करणो पवंदो ऐं उन मुहबत जे लाइ इहो लाज़मी आहे त असीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैरवी करियूं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेको सो फरमान बरदारी करियूं। अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ आहे जेको कुझु मूं अव्हांखे ॿुधायो, अल्लाह सुब्हानहु व तआला उन ते मूंखे ऐं अव्हां भाइरनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।